अक्टूबर 30, 1961 रूस जो TU-95 बम्बर आर्कटिक समुंड जे नोवाया ज़मला ॿेट जे मथां उॾरनि लॻभॻि 35,000 फुट जी ऊचाईअ तां पायलट ज़ार एटमी बम ज़मीन ते किरायो जेको 50 मेगाटन जो हुयो ऐं कुझु ई पलनि में फ्यूजन डिवाइस डिटोनेट थी वियो। धमाके रोशनीअ जो अहिड़ो हौलनाक शोलो छॾियो जेको 1200 किलोमीटर परे खां नज़र अचणु लॻो। इंसानी तारीख़ जो सभ खां वॾे में वॾो एटमी धमाको जंहिं पंहिंजी तारीख़ रक़म कई, हालांकि जेको पंहिंजी नोयत खां 50 दफ़ा घटाए कयो वियो ऐं बम केराईंदड़ जहाज़ बि उन बम जी नज़र थी वियो। 15 मील जे रेडियस में हर जहिड़ी शइ कोयलो थी वई ऐं 64 मील जे दायरे में 3rd डिग्री बर्न्स आया ऐं ज़ार बम्बा आख़िरी लफ़्ज़ रहियो दुश्मन जी टोटल तबाहीअ जे लाइ ऐं उहो अॼु ॾींहं ताईं इंसाननि खे सेकेंड वर्ल्ड वार जेका एटमी जंग जी सूरत इख्तियार कई जे बारे में यादि ॾियारींदो रहंदो। जेके हथियार अमेरिका ऐं रूस हिक ॿिए जी तबाही लाइ ठाहिया हुया ऐं ॿई मुल्क हिक ॿिए ते न्यूक्लियर अटैक जे ख़ौफ़ में मुब्तला हुया। अचानक इन हमले जो ख़ौफ़ ॿिन्ही मुल्कनि में वबा बणियल हुयो। रूस वटि इंतहाई ताक़तवर एटमी हथियार उन वक़्तु मौजूदु हुया। सोवियत यूनियन जे ढहण खां पोइ ऐं उन्हनि जी मुआशी बदहालीअ में उन्हनि जो रेडार ऐं सैटेलाइट सिस्टम एतिरा कारगर न हुया ऐं उन्हनि जूं केतिरियूं सैटेलाइट्स बेकार थी चुकियूं हुयूं। पर रूस चयो त असांखे ख़ौफ़ खाइण जी का बि ज़रूरत कोन्हे छो त उन्हनि वटि हाइड्रोजन बम मौजूदु हुयो। अमेरिका जी थोरी बि धमकी या अटैक ते हू इन ऑप्शन खे यूज़ करण में बिल्कुलु बि न हिचकाईंदा। अहिड़नि ताक़तवर मुल्कनि जूं अहिड़ा ताक़तवर हथियार अमेरिका जे लाइ टेंशन जो वॾो सबबु बणिजी वियो। नॉर्थ कोरिया वटि बि पंहिंजो हाइड्रोजन बम आहे ऐं दहशतगर्द पिणु इहो बम हासिलु करे सघनि। अगरि उहो उनजो फार्मूलो चोराए उन जहिड़ो को ॿियो हथियार या तापकारी ॾींदड़ को औज़ार ॿियो ठाहे सघनि, भले खणी नंढे पैमाने ते ई, पर उहो बि वॾी तबाही फैलाए सघे थो। अॼुकल्ह जी एतिरी जदीद टेक्नोलॉजीअ में एॾा वॾा बम ठाहिण जी ज़रूरत न आहे जीअं रूस जो इहो ज़ार बम हुयो। अगरि सही तरह सां इस्तेमालु कयो वञे त हिकु मेगाटन जो एटम बम बि तमामु वॾी तबाही आणे सघे थो हिन दुनिया में। हथियार थर्मोन्यूक्लियर वारहेड, ताक़त 1 मेगाटन, ज़मीनी धमाको, ख़ारिज तवानाई धमाको 50%, गरमाई तापकारी 40%, फैलाव 10%। इन बम जी असुल हौलनाक सघ सम्झ ॾे अची उन ताक़तवर तवानाई जी जेका डेटोनेशन वक़्तु फ़ज़ा में निकिरे थी। जॾहिं को थर्मोन्यूक्लियर बम डिटोनेट थींदो आहे त पैदा करे थो हिकिड़ो तकिड़ो फिशन रिएक्शन ऐं फ्यूजन रिएक्शन गॾे थो हाइड्रोजन आइसोटॉप्स खे हीलियम ठाहिण में, जेको बेइंतहा तवानाई ख़ारिज करे थो तमामु हिकिड़े थोरे मिक़दार मां। सो द टोटल एनर्जी डिवाइडेड बाय वॉल्यूम इज़ वेरी लार्ज ऐं उन जॻह जो गर्मी पद सिज जे गर्मी पद खां बि केतिरियूं ई 100 डिग्रीज़ वधी थो वञे। फाटण खां थोरा ई पोइ इनिशियल रिएक्शन में उहो छॾींदो आहे एक्सरे श्वाव, इंफ्रारेड श्वाव ऐं गामा श्वाव, जेके असां पंहिंजी खुली अख सां बि ॾिसी सघूं था। हिकु तिजले नुमा रोशनी ऐं हिकु वॾो गोल शोले जी शिकिल में जेका 1 खां 10 सेकंड ताईं हले थी। हाइड्रोजन बम फाटण शर्त माहौल में मौजूदु सॼी हवा खे बाफ़ बणाए विझे थो। सो माहौल में मौजूदु हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन ॿरी करे ॻाढ़ो रंग करे थियूं वञनि ऐं इहो शोलो वधंदे वधंदे वॾी भयानक शिकिल अख़्तियार करे थो। गर्मी जेका इंफ्रारेड रेज़ मां निकिरे थी इहा वकोड़े वञे थी शहर जी बिल्डिंगुनि खे ऐं माण्हुनि खे, ऐं एक्सरेज़ उन धमाके जे आसपास सभिनी जीवत खे मुतासिर कनि ऐं एक्सरेज़ जे करे उतां जी हवा
मिलियन डिग्रीज़ सेंटीग्रेड जेतिरी गरम थी वञे ऐं उहा बेइंतहा गरम हवा उतां जे वायुमंडल खे अञा वधीक तपाए छॾे थी ऐं शोले जो मदार वधाईंदी वञे थी ऐं पैदा करे थी शॉक वेव हवा जी जेका हज़ारे सवें मेलनि ताईं हली वञे थी। इंसान इहा शॉक वेव ज़मीन ऐं आसमान ॿिन्ही खां ॾिसी सघे थो ऐं इहा शॉक वेव पंहिंजी ज़द में ईंदड़ हर शइ बिल्डिंग घर कंहिं बि शइ खे ख़तमु करण जेतिरी भरपूर ताक़त रखे थी। धमाके जे 2 मील दायरे में का बिल्डिंग को वण कुझु बि का जीवत नथी रहे। तव्हां ॾिसंदव त हुन जी तबाही जो दाइरो वधंदो वेंदो ऐं बम जो इहो खुंभिय नुमा वॾो गोल दाइरो पंहिंजो मदार वधाईंदो वेंदो। दोस्तो, एटम बम मां ठहंदड़ खुंभिय नुमा बादल जी ऊचाई ॾिसंदासीं। आमतौर ते मर्द जो कद 5 फुट 10 इंच ऐं एम्पायर स्टेट बिल्डिंग 1400 फुट ऊची आहे ऐं दुबई जी बुर्ज ख़लीफ़ा बिल्डिंग 2700 फुट ऊची आहे जेका दुनिया जी ऊची तरीन इमारतनि मां हिकु आहे। पर इहा कुझु बि न आहे जेका लिटिल बॉय नामी बम ठाही 1945 में हिरोशिमा में, जंहिं बम जो बादल तमामु वॾो हो जंहिंजी ऊचाई 25,000 फुट हुई ऐं उन जे ॿिए ॾींहं ते फेट मैन नाले बम जेको नागासाकी ते उछलियो वियो उन जी ड्रैग 26,200 फुट हुई। पर सोचियो त माउंट एवरेस्ट केतिरो डिघो हूंदो। दुनिया जो इहो ऊचो तरीन पहाड़ 29,000 फुट ऊचो आहे। 1945 खां जॾहिं खां पहिरियों एटमी बम फाड़ियो वियो हुयो 1996 ताईं जेसि ताईं न्यूक्लियर टेस्ट दुनिया में बंदि कई वई। दुनिया भर में तक़रीबन 2000 न्यूक्लियर टेस्टूं, अकेले नॉर्थ कोरिया 2000 टेस्टूं कयूं एटम बम जूं। हज़ार 32 बम अमेरिका तरफ़ां टेस्ट कया विया, 727 बम रूस ऐं 217 फ्रांस ऐं पिणु केतिरनि ई मुल्क। जेतोणीकि अमेरिका ऐं रूस जो पाण में मुक़ाबिलो हो त मुंहिंजो बम वॾो आहे। तव्हांखे ॾेखारींदासीं त ॿिन्ही वटि केतिरा वॾा बम आहिनि। 1954 में कैसल ब्रावो नाले 15 मेगाटन जो बम अमेरिका टेस्ट कयो जंहिंजो बादल तक़रीबन 1,30,000 फुट ऊचाईअ ते वियो। अमेरिका जे जहाज़ B-52 स्ट्रेट फॉरेस्ट्रस जी उॾाम जी ऊचाई तक़रीबन 50,000 फुट आहे ऐं SR-71 ब्लैक बर्ड जी उॾाम जी ऊचाई 85,000 फुट आहे। पर उन बम मां निकिरंदड़ उन बादल जी ऊचाई इन्हनि ॿिन्ही उॾामंदड़ जहाज़नि जी उॾाम खां इलाही मथे, जंहिंजे जवाब में रूस जे निकिता क्रूशेव यूनाइटेड स्टेट्स जी जनरल असेंबलीअ में 1960 में ऐलान कयो त उहे ठाहींदा ज़ौर बम ऐं उन्हनि ठाहे सॼी दुनिया खे बि ॾेखारियो। 50 मेगाटन जे बम जो बादल वियो 2,11,200। अचो त असुल धमाके जी फुटेज ॾिसूं। जंहिंमें नज़र अची रहियो आहे त बम केतिरो न हौलनाक आहे। दोस्तों, अगर तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा त जीअं मां ॿिया बि अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियो ठाहींदो रहां ऐं लाइक कंदा मुंहिंजे वीडियोज़ खे ऐं शेयर कंदा मुंहिंजे वीडियोज़ खे। वॾी महिरबानी।